वो आए तो सभिनी जो रब अल्लाह। सभिनी जो रब ॻाल्हायो हाणे हुननि जा रब घणा हुया जी माता जो बिल्कुल तवज्जो चाहिए दिलियूं हाज़िर अथव खणी आया आहियो वोट छॾे आया मुझो साईं चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। मोहब्बत सां ज़ौक़ सां चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल वसल्लम अलैका या हाणे ध्यान आहे मक्के जा माण्हू हिजाज जा माण्हू यमन जा माण्हू अरब जा माण्हू अजम जा माण्हू हर कंहिंजो रब जुदा हुयो। हिंदुस्तान वारा हनुमान खे पंहिंजो रब पिया मञनि राम खे रब पिया मञनि कृष्ण खे रब पिया मञनि मक्की वारा लात मनात ऐं उज़्ज़ा खे रब पिया मञनि यमन वारनि जा रब जुदा के माण्हुनि खे रब सॾनि के बुतनि खे रब सॾनि मुंहिंजे महबूब क़ुरान आंदो रब जो फरमान आंदो ए इंसानो तव्हां हज़ार रब बणाया आहिनि ये सभु कूड़ा रब आहिनि सचो रब बसि हिकिड़ो आहे। सचो रब हिकिड़ो आहे मौला उहो कहिड़ो हिकिड़ो आहे सुभान अल्लाह उनजी निशानी त ॿुधा उनजी अलामत ॿुधा उहो रब कहिड़ो आहे जंहिंखे हिकिड़ो सचो रब मञो। सुभान अल्लाह रब त खोड़ आहिनि हज़ारे कहिड़ो फला रब्बिक महबूब सचो रब उहो आहे जेको मुहम्मद जो रब आहे। थोरी मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो तौहीद जा ठेकेदार रब जी सुञाण रब जी मारिफत रब जे रुबूबियत जी सुञाण तेसी न थींदी जेसी ताईं मुहम्मद मुस्तफ़ा जी दामन न झड़ी सचो रब कहिड़ो आहे सचो रब कहिड़ो आहे लाट सचो आहे मनाट सचो आहे अरुमान सचो आहे सचो रब उहो आहे जंहिंजे लाइ मुहम्मद मीर चवे त हे रब क़ुरान में मां हिकिड़ो नंढड़ो तालिब इल्म आहियां सफ़ा पितकड़ो तालिब इल्म पर क़ुरान में 300 खां मथे अहिड़ियूं जायूं आहिनि जिते अल्लाह ताला पंहिंजी रबूबियत हुज़ूर जी निस्बत सां ॼाणाए तुंहिंजो रब दुनिया वारनि खे ॿुधाए त सचो रब उहो आहे जेको तुंहिंजो रब आहे मुंहिंजो मदीने वारा मां तुंहिंजो तूं मुंहिंजो हाणे दुनिया वारनि खे ॿुधाए त सचो रब उहो आहे जंहिंखे मुहम्मद मञंदो आहे। जंहिंजे लाइ मदीने वारो चवे त इहो सचो रब आहे बसि रब इहो अथव ॿिया कूड़ा ॿिया महबूद कूड़ा
खे रब मञण कूड़ो, जेकॾहिं सचो रब आहे त उहो ई हिकिड़ो रब आहे जंहिंजे बारे में मोहम्मद मुस्तफा चवे त हे ॻाल्हि सम्झ में आई? हाणे हिकु त मां आयतूं थो पढ़ां क़ुर जो। फला रब्बिक महबूब तुंहिंजे रब जो कसम कसम पंहिंजो कसम कई पर निस्बत महबूब ॾे महबूब तुंहिंजे रब जो कसम कीअं चवे मूंखे मुंहिंजो कसम न महबूब तुंहिंजे रब जो कसम। दुनिया वारा पुछंदा त महबूब तुंहिंजो कहिड़ो रब आहे, तूं ॿुधाई त मुंहिंजो रब उहो आहे जेको रब्बुल आलमीन। माण्हू चवनि था त असांखे नबी जी ज़रूरत ई न आहे, बसि क़ुर अची वियो, पर क़ुर चवे थो तेसीं ताईं क़ुर बि तव्हांखे सम्झ में न ईंदो, रब जी रबूबियत तव्हांखे सम्झ में न ईंदी जेसीं ताईं मोहम्मद मीर खे न मञंदव। सुभान अल्लाह। फला रब्बिक ला युमिनून हत्ता युहक्किमूक हबीब तुंहिंजे रब जो मूंखे कसम आहे तेसीं ताईं इहे मोमिन न थींदा जेसीं ताईं पंहिंजे उन्हनि मामलनि में जंहिंमें झगड़ी पिया आहिनि, तनाज़ो ऐं तकरार कयो अथनि, उन्हनि ॻाल्हियुनि में जेसीं ताईं तोखे पंहिंजो हाकिम न मञंदा, जेसीं ताईं तुंहिंजो हुकुम न मञंदा, तेसीं ताईं मोमिन थींदा ई। फीमा शजर बैनहुम जन ॻाल्हियुनि में पाण में झगड़ी पिया आहिनि, उन्हनि मामलनि जे अंदरि जेसीं ताईं तोखे पंहिंजो हाकिम न मञंदा, तेसीं ताईं मोमिन ई न आहिनि। मां कसम सां थो चवां, चए थो मां मोमिन आहियां, चए थो मां मोमिन आहियां, चए थो मां मोमिन आहियां। नबी जी ज़रूरत ई न आहे, नबी जी ॻाल्हि मञण जी मूंखे ज़रूरत ई न आहे। अलाह जो मञण वारो आहियां, रब खे मञां थो, नबी खे छो मञां? रब जो फरमाए महबूब तुंहिंजे रब जो मूंखे कसम भली मुंहिंजा सदाइनि भली मुंहिंजे तौहीद जी दावा कंदा रहनि, पर मां रब कसम सां थो चवां त मोमिन न आहे। हक दिलवर सही हक मुले जो चवण मञंदे या रब जे कसम ते एतबार ते क़ुर ते एतबार ते या मुले जी ॻाल्हि ते एतबार ते। ثم لا يجدوا في أنفسهم حرجا مما قضيت ويسلموا تسليما। महबूब जेको तूं फ़ैसिलो करी उन फ़ैसिले ते तुंहिंजी ॻाल्हि दिलि में खुट को बि महसूस न थिए। मञण जीअं मञण जो हक़, मञण जीअं मञबो आहे, अंदर में वरी पर कसम तुंहिंजे रब जो मुंहिंजा दोस्तो रब करीम ईमान वारनि जी निशानी ॿुधाई, ईमान वारनि जो कसम खणी रब ऐलान कयो त सचा मोमिन इहे अथव जेके मुहम्मद जे रब खे मञनि ऐं मुहम्मद मुस्तफा जे फरमान फ़ैसिले खे उन जी ॻाल्हि खे कीअं मञण जीअं मञबो आहे, कीअं तस्लीम कनि जीअं तस्लीम करण जो हक़ आहे। रब तो फरमाए फवरब्बिक लनसअलन्नहुम अजमईन अम्मा कानू यअमलून।
महबूब तुझे रब जो मूंखे कसम आहे जाया क़ुरान जी समझो था महबूब तुझे रब जो कसम आहे त इन्हनि सभिनी खां मां ज़रूर पुछंदुसि ज़रूर पुछाणो कंदुसि ज़रूर सुवाल कंदुसि जेकी बि कम कंदा हुया जेकी बि इन्हनि जा लक्षण प्रकार हुया इन्हनि सभिनी खां पुछंदुसि पर कसम आहे तुंहिंजे रब जो जरूर पुछंदुसि ॻाल्हि हुई माण्हुनि खां पुछाणे जी ईअं ॻाल्हि थिए पई त मुंहिंजा महबूब मां सभिनी खां पुछंदुसि कसम छो खईं पर कसम बि खईं कहिड़ो महबूब तुंहिंजे रब जो दुनिया वारनि खे ॿुधाए पियो त मुंहिंजे महबूब जो मूं वटि शान छाहे मान छाहे मकाम छाहे दर्जो छाहे दुनिया वारनि खे रब ॿुधायो त मुंहिंजे महबूब जो मूं वटि दर्जो छाहे ॻाल्हि निमाज़ जी रोज़े जी पुछाणे जी आख़िरत जी क़यामत जी ॻाल्हि क़ुरान में तव्हां पढ़ो 300 जायूं अथव क़ुरान सुभाणे फुयूज़ुल फुरक़ान पढ़जो सिंधी में तर्जुमो तव्हांजे लाइ मूं लिखियो आहे सुभाणे ॻाल्हि निमाज़ जी रोज़े जी हज जी ज़कात जी आख़िरत जी पुछाणे जी हिसाब किताब जी ॻाल्हि अहकाम जी ज़कात जी ख़ैरात जी पर विच में ॻाल्हि महबूब जी आहे ई आहे महबूब न आहे त कुझु न आहे हक़ हाणे हिते रब थो फरमाए त हिननि माण्हुनि खां मां ज़रूरु पुछाणो कंदुसि सभिनी खां पुछंदुसि पर ॻाल्हि कीअं थो करे महबूब तुंहिंजे रब जो मूंखे कसम पुछंदुसि तुंहिंजे रब जो कसम सुभान अल्लाह मां हिकिड़ी पंहिंजी कमज़ोरी तव्हांखे ॿुधायां मुंहिंजो पंहिंजी हिकिड़ी दिलि जी ख़्वाहिश ऐं चाहत हूंदी आहे भली कहिड़ी बि वाइज़ तकरीर कहिड़ी बि नसीहत कयां पर फेराए फेराए वरी ॻाल्हि मदीने वारे साईं ते हाणे तव्हां मुंहिंजी हर तकरीर ॿुधिजो मोबाइल में हर कंहिं वटि आहे न कहिड़ी बि ॻाल्हि हूंदी पर फेराए फेराए वरी ॻाल्हि महबूब ते ज़रूरु मजबूरी आहे अटकी पई आहे मां सम्झंदो आहियां मुंहिंजी तकरीर ते मुकमल नथी थिए जेसीं विच में महबूब जी साराह वारनि जी ॻाल्हि मोहबत जो दस्तूर मोहबत जा कानून जुदा हूंदा आहिनि अल्लाह जी मोहबत मदीने वारे साईं सां हिसाब किताब जी क़यामत जी पुछाणे जी अहकामनि जी निमाज़ जी रोज़े जी हज जी ज़कात जी पर विच में महबूब जो ज़िक्र ज़रूर तव्हां क़ुरान ॿुधंदा वञो हियां ठहंदो सुभान अल्लाह रब तो फरमाए फवरब्बिक लनसअलन्नहुम अजमईन सुभान अल्लाह ज़रूर पुछंदो सां ज़रूर पुछाणो कंदो सां कसम तुंहिंजे रब जो बीजाज रब तो फरमाए वइज़ क़ाल रब्बुक लिलमलाइकति इन्नी जाइलुन फिल अर्दि खलीफा सुभान अल्लाह फरिश्तनि खे सजदे जे लाइ हुकुम ॾिनो ए मलाइको मां ज़मीन में पंहिंजो ख़लीफ़ो थो बणायां ज़मीन में आदम खे पंहिंजो ख़लीफ़ो थो बणायां कंहिं चयो हाल रब्बुक तुंहिंजे रब चयो तुंहिंजे रब चयो त ए मलाइको ज़मीन में पंहिंजो ख़लीफ़ो थो बणायां
सजदे जी पर विच में रब्बुक तुंहिंजे रब हीअं कयो, तुंहिंजे रब हीअं ॻाल्हि चई, तुंहिंजे रब हीअं फरमान जारी कयो। समझो था? सुभान अल्लाह। वरी टी जाए ते इन्नहु लल हक़ मिर रब्बिक व मल्लाहु बिगाफिलिन अम्मा तामलून। बकरा सूरत 149 आयत रब जो फरमाए त हे जेको क़ुरान आयो सचो आ, हक़ आ। तुंहिंजे रब वटां क़ुरान किथों आयो आहे? किथों आयो आहे? तुंहिंजे रब वटां। ईअं चयो त मूं क़ुरान मोकिलियो आहे। हक़ मुंहिंजा पीर महबूब तुंहिंजे रब क़ुरान लाथो। सुभान अल्लाह। बीजो तेरे पे फरमायो या अय्युहर रसूल बल्लिग मा उनज़िल इलैका मिर रब्बिका। सुभान अल्लाह। ए पैगंबर जो वो पहुंचाए माण्हुनि ताईं उहे अहकाम, उहे शरीयत, उहे फरमान पहुंचाए जेके तुंहिंजे रब तुंहिंजे रब नाज़िल कया। नरफ़उ दरजातिन मन नशाअ इन्न रब्बक हकीमुन अलीम। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हक़ दिलबर साईं हक़। जिनजा असां चाहियूं दर्जा मथे करे छॾियूं। जिनजा दर्जा चाहियूं मथे करे छॾियूं। सुभान अल्लाह। आम माण्हू खे अब्दाल बणायूं मर्ज़ी वारा आहियूं। अब्दाल खे कुतुब बणायूं असांजी मर्ज़ी, कुतुब खे ख़ौस बणायूं असांजी मर्ज़ी। सुभान अल्लाह। हक़। जेकॾहिं सिपाही खे सूबेदार बणायूं असांजी मर्ज़ी, सूबेदार खे एसपी बणायूं असांजी मर्ज़ी, एसपी खे आईजी बणायूं असांजी मर्ज़ी। नरफ़उ दरजातिन मन नशाअ असीं था बुलंद कयूं दर्जा जंहिंजा चाहियूं, जेतिरा चाहियूं। पर छाजे करे इन्न रब्बक हकीमुन अलीम। इहे ॻाल्हियूं हिन जे करे हिन जो तुंहिंजो रब हिकमत वारो आहे, इल्म वारो आहे। दर्जा केरु वधाईंदो आहे, शान केरु वधाईंदो आहे? तुंहिंजो रब। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। तुंहिंजो रब सुभान अल्लाह वधाईंदो आहे, तुंहिंजो रब। हक़। बुढे मूरे ध्यान कयो। हक़ मुर्शिद दिलबर साईं हक़। क़ुरान शरीफ़ जा जेके फरमान हूंदा आहिनि न, हिकिड़ो हूंदो आहे सराहतुन नस, ॿियो हूंदो आहे दलालतुन नस, टियों हूंदो आहे इशारतुन नस। या इल्मी ॻाल्हि आहे जेका तव्हां सम्झो न, पर हिकिड़ो सोले अंदाज़ में तव्हांखे ॿुधायां त क़ुरान शरीफ़ जूं आयतूं के चिटा पिटा हुक्म हूंदा आहिनि। मिसाल निमाज़ पढ़ो, इहो सराहतुन नस आहे, निमाज़ जे लाइ अल्लाह जो हुक्म आहे, अक़ीमुस्सलात, निमाज़ क़ाइम कयो। ॿियो वरी हूंदो आहे इशारतुन नस। मिसाल झंडा कंहिंखे थो ॾिसी? हाणे ॾिसो न, वे 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 तव्हां मूंॾे ॾिसो, कंहिंखे था ॾिसो? हक़ मुर्शिद दिलबर साईं हक़। सुणे दिलबर खे तव्हांखे पुठियों वारी तस्वीर बि नज़र अचे थी? हक़ हक़। सुभान अल्लाह। सलातो व सलाम अलैका या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह। नज़र अचे थो? हक़ सही हक़। मूंखे था पर हे वंग बि तव्हांखे नज़र थो अचे, दिया बि नज़र थी अचे, हे स्पीकर बि नज़र। तव्हां स्पीकर खे न पिया ॾिसो पर तव्हांखे स्पीकर बि नज़र। हाणे ॾिसो पिया
फ़क़ीर जे चेहरे खे, पर हे जेके पासे वारियूं ॿियूं शयूं नज़र अचनि थियूं इनखे सॾिबो आहे इशारतुन नज़र। नज़र अचनि थियूं। हाणे क़ुरान शरीफ़ में हिकिड़ा अहकाम चिटा पिटा आहिनि ऐं ॿिया वरी इशारो आहे, इशारे में अलाह ताला ॻाल्हियूं आयत जे अंदरि रब थो फरमाए नरफ़अ दरजातिन मन नशाअ, असां जंहिंजा चाहियूं दर्जा वधायूं, जंहिंखे गौस कुतुब कलंदर बणायूं, दुनिया जा दर्जा वधायूं, आख़िरत जा दर्जा वधायूं, असांजी मर्ज़ी आहे। पर छो छाजे करे इन रब्बक महबूब तुंहिंजे रब दर्जा केरु तुंहिंजो रब दर्जा ॾियूं था हबीब तुंहिंजे सदके सां दर्जा इन रब्बक अली हकीमुन अलीम, वॾी हिकमत वारो आहे, वॾे इल्म वारो आहे, वॾे इल्म वारो आहे, वॾी हिकमत वारो आहे, वॾी दानाई वारो आहे। बस इहो तव्हां हिकिड़ो लफ़्ज़ मूंसां चवंदा अचो वॾी हिकमत वारो आहे, वॾी इल्म वारो आहे। दर्जा वधाईंदो आहे केरु तुंहिंजे करे। इशारो इशारो तुंहिंजे करे, तुंहिंजे सदके, तुंहिंजे मुहाफ़े जेके हिकमत ॾियां त बि तुंहिंजे सदके, जेके जा दर्जा वधाया तुंहिंजे सदके। अॻिते हलो इत्तबि मा ऊहिय इलैक मिर रब्बिक ला इलाहा इल्ला हुव वअरिद अनिल मुशरिकीन। ताबेदारी कर उन वही जी जेका तोड़े नाज़िल कई आहे तुंहिंजे रब, जेका वही आई आहे, जेके अहकाम आया आहिनि, जेकी क़ुरान जूं आयतूं लथियूं आहिनि, इहे नाज़िल कयूं आहिनि तुंहिंजे रब। मुला जेको क़ुरान पढ़ी हाफ़िज़ थियो इन इहो महबूब जे सदके मिलियो, महबूब जे हथां मिलियो अथई, महबूब जे वापा मिलियो अथई। क़ुरान जो फरमाइलो अंज़लना हाज़ल क़ुरान अला जबलिन लरअयतहु ख़ाशिअन मुतसद्दिअन मिन ख़शियतिल्लाह। हे क़ुरान जेकॾहिं असां जबलनि ते नाज़िल कयूं आहे त अल्लाह जे ख़ौफ़ में, ख़शियत में, उन हैबत जे अंदरि जबल बि पुरज़ा पुरज़ा थी वञनि, पुरज़ा पुरज़ा थी वञनि हा, जबल छेहूं छेहूं थी वञनि हा। के जबल खे ज़रूरत न हुई जो क़ुरान जो पार खणी सघे, पर इहो क़ुरान लाथोसीं तुंहिंजे दिल ते। ॻाल्हायो किथे लथो? महबूब जी दिल ते, मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे दिल जो राज़ आहे क़ुरान। जे क़ुरान मिलियो अथई त मुंहिंजे दिल पर मोहम्मद जे सदके मिलियो अथई। तॾहिं जो रब फरमाए इत्तबि मा ऊहिय इलैक मिर रब्बिक, उन वही जी ताबेदारी कर जेको तुंहिंजे रब लाथो आहे। क़ुरान कंहिं लाथो आहे? क़ुरान कंहिं ॾिनो आहे? इशारो कहिड़ो आहे? जे क़ुरान मिलियो आहे त मुहम्मद जे सदके मिलियो आहे।
बचे मोहम्मद सदके सुभान अल्लाह सुभान अल्लाह। वरी बि जाइ ते रब फरमायो व तम्मत कलिमत रब्बिक सिद्क़न व अदला ला मुबद्दिल लिकलिमातिही व हुव समीउल अलीम। कौल सच्चाई ऐं इंसाफ जे लिहाज़ सां पूरो, सच्चाई में इंसाफ में कौल पूरो आ, कौल कच्चो नाहे पक्को आ कंहिंजो तुंहिंजे रब जो। कंहिंजो कौल आ हे क़ुरान, कंहिंजो कौल आ सच्चो आ पक्को पुख्तो आ। ला तब्दील ला मुबद्दिल लिकलिमातिही, उन जे लफ़्ज़न खे केरु मटाए ई न सघंदो। त इहो क़ुरान लाथो आ, इहे कलिमा आहिनि तुंहिंजे रब जा। मुंहिंजो कलाम, मुंहिंजो क़ुरान, मुंहिंजा कौल सच्चा आहिनि न, तुंहिंजे रब जा कौल सच्चा, तुंहिंजे रब जूं ॻाल्हियूं पकियूं। तुंहिंजो रब आ जेको ॿुधण वारो आ, ॼाणण वारो आ। वहुव समीउल अलीम, उहो ॿुधण वारो आ, उहो वॾे इल्म वारो आ। हाय हाय हाय, वाह महबूब तुंहिंजो शान। चो सल्लल्लाहु अलैहि या इन रब्बक हुव अअलमु मन यदिल्लु अन सबीलिही व हुव अअलमु बिल मुहतदीन। मुंहिंजा महबूब जेको रस्ते खां भटकी वियो ऐं जेको हिदायत जे रस्ते ते सिधो आ, हड़नी खे ॼाणे थो केरु तुंहिंजो रब सुभान अल्लाह। जेके सिधे रस्ते ते आहिनि मूंखे ख़बर आहे, जेके भटकी विया, जेके रस्ते खां हटी विया, छिड़ी विया, थाबड़जी विया, सभिनी खे सुञाणे थो केरु केरु तुंहिंजो रब। वो मुझे सुना हबीब जन खे हिदायत जो रस्तो मिलियो, इनमें इशारो कहिड़ो आहे, जन खे हिदायत जो रस्तो मिलियो त तुंहिंजे सदके। जेके भटकी विया, रस्ते खां हटी विया, छो हटिया छो भटकिया, जेके तुंहिंजे रस्ते खां हटी विया, जन तोखे न सुञातो गुमारी विया। फिरते दर बदर यूं ही ख्वार फिरते, सुना जेके तुंहिंजे रस्ते खां हटी विया, उहे ख्वार थी विया, ज़लील रुसवा थी विया। जन खे हिदायत मिली, हक़ जो सच जो रस्तो मिलियो, त कंहिंजे सदके मिलियो। सुभान अल्लाह। इन रब्बक हुव आलमु बिल मुअतदीन। सुभान अल्लाह। जेके हथूं टुपी था वञनि, उन्हनि खे बि तुंहिंजो रब ॼाणे थो। जेके भटकी विया, रस्ते खां गुमराह थी विया, हेॾे होॾे चिड़ी थाबड़ी विया, हथूं था टुपी वञनि, उन्हनि खे बि ॼाणे सुञाणे थो केरु केरु महबूब तुंहिंजो रब। सुभान अल्लाह। ॿी जाइ ते रब फरमायो वहाज़ा सिरात रब्बिक मुस्तक़ीमा, ये सफ़ा सिधी बिधी वाट न टिंकु न फेर, वर न वकर,
हक सही हक सुभान न अल्लाह झाको न थापो छो वहादा सिरात रब्बिक इहाई तुंहिंजे रब जी वाटा सुभान अल्लाह या सॼी वाट जन्नत ॾे वञण वारी कंहिंजी वाट तुंहिंजे रब जी सिरात रब्बिक वाट आहे तुंहिंजे पालणहार जी तुंहिंजे रब जी वाट इशारो कहिड़ो आहे इशारो इन आयत में इहो आहे त जेकॾहिं सिधी वाट ॻोल्हणी अथव त सिधी वाट उहा आहे जेका मुहम्मद जे रब जी वाट जेका वाट मुहम्मद मिठड़ो थो ॿुधाएव इहा ई रब जी वाट आहे इहा ई सिधी जन्नत वारी वाट सुभान अल्लाह वरी भी जाए तेरे बुधो फरमाए इन रब्बक हकीमुन अलीम सुभान अल्लाह वॾी हिकमत वारो आहे वॾी दानाई वारो आहे वॾे इल्म वारो आहे केर मगू तुंहिंजो रब सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह वॾे इल्म वारो आहे केर वॾी हिकमत वारो आहे केर इशारो इहो आहे जे इल्म खपेव त मुहम्मद जे दर तां मिलंदो जे हिकमत खपेव त मुस्तफ़ा जे दर तां मिलंदव ॾींदो रब तॾहिं रब फरमायो तॾहिं मालिक फरमायो हदीस में मदीने वारे साईं तॾहिं फरमायो त इन्नमा अना कासिमुन वल्लाहु योती ॾींदो रब आहे वंडींदो हथ मुहम्मद मुस्तफ़ा जो खुदा दे खज़ाने वंडे में आबाही खुदा दे खज़ाने खुदा दे खजाने वॾे में आबाही असां को कहीं दी कानी लोड़ाई उचाए सदर नो सईदा सिपाही उचाए सदर तो सईदा सिपाही उचाए सदर तो सईदा सिपाही मदनी मिठल मदनी मिठल साथ देखूं साईदा सहारा मदनी मिठल सरसार देखूं सवाल नबिये देखूं निर्बार आखा सरसार देखूं सवाल कुल जग तुम्हारा तेरा किरदार तेरा सब कुछ सोना किरदार बिना हशर बनसी नचारा सुभान अल्लाह किनारा मुखड़ा नहीं ज़्यादा बशम
बाहर रमन के तो जानी शर्म न तो चई हया न तो चई पराए रंग के तू बेहयाई जा लफ्ज तो लिखी पियो हजारे पंजा जानी बनाया ते अड़े जे जानी आए त दिल पर मदीने वाला मुखड़ा माहीदा वशमस हाथ सीने ते रखे ये जो कुल जग तो जानी लगता है प्यारा कुल जग तो जानी लगता है प्यारा कुल जग तो जानी लगता है प्यारा सोने की ना जग तो जानी लगता है प्यारा सब रंगी मिसाल या सब जंगी मिसाल दिल दे जानी हिकड़ो बना कबूला कबूला हाँ सुभान अल्लाह जो शुक्र दो रात सजी जे काल पिरिया जो सदके वञा सुणा काल जो सोचा निकंदो कुर्बान सोचा निकंदो कुर्बान सरदार ॾिठो सजी काल प्रिय जो पार ॾिठो लखता जे ख्वारी मला तुझे पटके ते तुझे दाढ़ी ते तुझे सुन्नत शरीयत जे रस्ते ते हलण ते मुस्तफा के जानी बनाईंदे मेणा ताना मिलंदा लख तानन जा जे तीर जे वाली मलामत माण्हू खिलने जे तलब अंदर तासीर मिलने जे तलब तासीर मिलने ना मुड़ा दो जे महदान ना मुड़ा दो जे अज आशिक रोंदो रात सजी काल पिरिय जो पार ॾिठो सजे काल जो
आशिक सुभान अल्लाह हिकिड़ा आहिनि सच्चा मुरीद ऐं ॿिया वरी आहिनि मरीज़ बीमार मरीज़ मुंहिंजा दोस्तो उहे कायर सिर्फ़ आहिनि कायर सुभान अल्लाह कायर कम करण लवाए नटाए जी सही तव्हां कायर आहियो या सच्चा मुरीद सच्चा मुरीद हक जे हिन पिड़ में आयो ही करमपुर में पहुतो ही जे मर्द मैदान जो थी त पोइ हिन पिड़ में आ जे कायर आहीं त हटी वञो भॼी वञो हट कायर तुंहिंजो कम मुना छा सहे तो में कम मुना जो कम मना सागण दे तो वट दम हट कायर तुंहिंजो कम मुना दे तो में दम मना तो जा तो जमा कर मना तो नाही संसार ॾिठो तो नाए ॾिठो ई नाहे कायर हटी वञे भॼी वञे सुभान अल्लाह सुभान अल्लाह जे मर्द थी त पोइ हिन मैदान में मुझा पीर हथ के सुना हक सही हज़रत खुबैब रज़ी अल्लाह ताला अन्हु खे फाही ते पिया चाढ़नि ओ खुबैब छा थो चवी मुहम्मद जो दर छॾींदे या न त फाही ते था चाढ़ियूं चए थो फाही त मुंहिंजे लाइ ईद जो ॾिहाड़ो सूर्य सॾु थियो का हलंदी जेदियूं वञण तन पियो जेके नालो सुभान अल्लाह जेॾी महिल फाही ते चढ़नि था खुबैब सुणे खे तख़्त दार ते बीहारियूं चवनि था खुबैब का आख़िरी ख्वाहिश हुजई त ॿुधाए जे तो छॾियो त पर तूं नफ़िल शुक्राने जो पढ़ां जो अॼु सिर मुस्तफ़ा जे दीन तां क़ुर्बान हक मुझसे दिलबर साईं हक फाही जे तख़्ते ते आंदऊं हवा जो झूठो लॻो चवे थो हवाए वञ मुंहिंजे महबूब मदीने वारे खे मुंहिंजा सलाम चई या रसूल अल्लाह अॼु तुंहिंजे ग़ुलामी में मां पंहिंजो सिर छो क़ुर्बान कयां हक मुझा सुना हाँ यार हाँ अगर सोना हबीब मस्जिद नबवी में लिखा हुआ ओ छोड़ो मुझे लजपाल नबी ने अखिर में पढ़ फरमाता वालेकुम सलाम असां बि चवंदा या रसूल अल्लाह को सॾण वारो सलाम करण वारो नज़र त नथो अचे अवी कंहिंखे पिया सलाम जो जवाब ॾियो तव्हांजे मुबारक अखियुनि खे लुक छो फरमाइनि था हींअर मुंहिंजे आशिक़ खे सूर्य ते चाढ़ियो भाई ते लड़कायो अथनि अॼु उन मूंखे सलाम चया आहिनि उनखे सलाम जो जवाब चए पियो ओ हवा वञ मुंहिंजे सुहिणे हबीब खे मुंहिंजा सलाम चओ वञ मदीने ते शानू जदी मस्ती जो उजड़ जिंदी वसदी झोंक उजड़ गई पिता उस मिस्कीन सलामे
वफा मेरी आज़मा देखी उसी कब्र भी यार गुलाम हुण सदा बिन सजना दे इथा जीवन यार हरामे मिठो फकीर जे मर्द मैदान जो आई तो पोह न पिड़ते पैर रखना हट कायर तू जो कम मुना चासन दे जो दम दम मुना जमा दर जमना हट कायर तू जो कम मुना जो पार ॾिठो अल्लाह पोइ मदीने वारे साईं जे सदके मिलंदो जो मिलंदो महबूब जे सदके मिलंदो हबीबन जे हथां मिलंदो अच तोखे क़ुरान ॿुधायां रब जो फरमाए वाले कुल्लिन दरजातुन मिम्मा अमिलू वमा रब्बुका बिगाफिलिन अम्मा यअमलून व रब्बुकल गनिय्यु ज़ुर रहमत इन यशा युज़हिबकुम व यस्तखलिफ मिन बअदिकुम मा यशा कमा अनशअकुम मिन ذرية قوم آخرين جو صلى الله عليه वलिकुल्लिन दरजातुन मिम्मा अमिलू हर कंहिंजे लाइ दर्जा आहिनि जेके उन्हनि कम कया अमलनि जे लिहाज़ खां कोशिशुनि जे लिहाज़ खां दर्जा ॾींदो आहियां छाजे करे छो वमा रब्बुक बिगाफिलिन अम्मा यअमलून जेकी भी ये कम कनि था महिनतूं कनि था उन्हनि खां तुंहिंजो रब गाफ़िल ई नाहे महिनतूं कनि पोरिया कनि पर दर्जा ॾींदो तुंहिंजो रब ॻाल्हायो दर्जा केरु ॾींदो दर्जा केरु ॾींदो दर्जन ॾियण वारो केरु भली नोड़नि भली महिनत कनि भली राति ॾींहुं जागनि पर मिलंदुनि त किथां मिलंदुनि ॾींदुनि त केरु तुंहिंजो रब इशारो इहो आहे त महबूब ॾींदो सान त तुंहिंजे सदके ॾींदो वरी अॻिते रब फरमायो अॻी आयत में व रब्बुकल गनिय्यु ज़ुर रहमत वॾो शाहूकार वॾी रहमत वारो आहे तुंहिंजो रब वॾो शाहूकार वॾी गिना वारो आहे वॾे मालनि वारो आहे वॾी दौलतुनि वारो आहे केरु तुंहिंजो रब वॾी रहमत वारो आहे केरु तुंहिंजो रब ओ मुंहिंजा सोना जे शाहूकार बणजण चाहिनि था त तुंहिंजे रब वटि ॾींदो सान मां शाहूकार मां कंदो सान छो त तुंहिंजो रब तुंहिंजी वाट तुंहिंजी वठी ईंदा पासो तुंहिंजो वठी ईंदा तुंहिंजे तरफ़ां ईंदा त
शाहूकार भी बनाईंदो सान रहमतुन जी खैरात भी ॾींदो सान पुट ॻाल्हि सम्झ में अचे थी चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल فإن ربك غفور رحيم वॾो बख़्शणहारा वॾो पाछारो आ तुंहिंजो रब सुभान अल्लाह बख़्शणहारा केरु रहमत वारो आ केरु तुंहिंजो रब जे बख़्शिश ॾींदो सान त तुंहिंजे सदके जे रहमत ॾींदो सान त तुझे सदके बखुदा खुदा का यही है दर नहीं और कोई मफर मकर जो वहां से हो तो यहाँ आके हो जो यहाँ नहीं तो वहां नहीं समझो या को न समझो बखुदा खुदा जो कसम अल्लाह समात खुदा जो दर इहो ही आ मोहम्मद बकरा खुदा का यही है दर खुदा जो कसम खुदा जो दर इहो ही आ सुभान अल्लाह नहीं और कोई मफर मकर इन दर का भजन जी का खिट्टी काने इन दर का सवाए भी का करार जी जाई काने जो वहां यहाँ आके हो सुभान अल्लाह यहाँ आके हो जो यहाँ नहीं तो वहां नहीं सुभान अल्लाह कम जा सुना वरब फइन्न रब्बक गफूरुर रहीम सुभान अल्लाह बेशक इन ॻाल्हि में शक शुबो ई न आहे वॾी बख़्शिश वारो आहे वॾी रहमत वारो आहे केरु सुभान अल्लाह सुभान अल्लाह हल यंजुरून इल्ला अन तातियहुमुल मलाइकतु औ याति रब्बुका सुभान अल्लाह अञा इन इंतज़ार में न त इन्हनि ते के मलाइक लही ईंदा अञा इन सोच में आयो त तव्हांखे मलाइक जिब्रील कान्हे लही ईंदो छा करम या इन इंतज़ार में न त छा तव्हां ते मोहम्मद जो रब लही ईंदो छा हक हक सही हक अल्लाह छा इन इंतज़ार में वेठा आहियो अञा नथा मोटो अञा नथा दर वठो छा इहो इंतज़ार अथव त तव्हांजे मलाइक लही ईंदा छा इहो इंतज़ार अथव ओ याती रब्बुक या इहो इंतज़ार तव्हां महबूब वेठा कनि त तुंहिंजो रब लही तुंहिंजो रब हिन लही कोन ईंदो न को मलाइक मोकिलींदो तुंहिंजे रब तोखे जो मोकिले छॾे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह महबूब तूं अची वे न बस रब जे तरफ़ां तूं अची वे गंज थी वञ हक हक सब कुछ खुदा से मांग लिया तुझको मांग कर सुभान अल्लाह उठते नहीं ये हाथ मेरे अब इस दुआ के बाद सुभान अल्लाह सुभान उठते ये हाथ नहीं तब इस दुआ के बाद सुभान अल्लाह महबूब मिलियो हर शइ हक महबूबा छा अञा इंतज़ार था कनि अलाह लही ईंदनि छा मलाइक लही ईंदनि छा तुंहिंजो रब ईंदुनि छा तुंहिंजो रब न ईंदुनि बसि तोखे जो मोकिले छॾी महबूब जो अची विया सुभान अल्लाह खज़ाननि जा कुंजी बरदार जो मिली विया दुनिया में साईं फरमाइनि था ऊती तो बि मफ़ाती समावात वल अर्द ज़मीन ने आसमान जो कुंजूं रब मूंखे ॾिनियूं अहिड़ो थींदो
क़यामत जो महशर जो मैदान थींदो त रब्बुल आलमीन जल शानु अल करामत वल मफातीह यौमइज़िन बियदी तिरमिज़ी जी हदीस आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। तिरमिज़ी सोने जो दीदार करे आयो है उज़्बेकिस्तान मावरा नहर जे शहर तिरमिज़ में विस हज़रत इमाम तिरमिज़ी जो दीदार करे आयो है। 20-25 एकड़नि में यको बाग़ीचो हुयो, रंग बिरंगी गुल बूटा गुलज़ारियूं बणकार ऐं विच में वरी हीअं पोल लॻल खंभा, उन्हनि ते रंग बिरंगी बतियूं ऐं उन्हनि में नंढड़ा लाउड लॻल हुया, उन्हनि मां मिठड़े आवाज़ में क़ुरान जी तिलावत जो आवाज़ पियो। मां हिकिड़ी बेंच हुई हुन ते वञी वेही रहियुसि, ईअं पियो लॻे त ॼण इमाम तिरमिज़ी पाण क़ुरान वेठो थो पढ़े। इमाम तिरमिज़ी ॼण पाण रसूल जूं हदीसूं तिरमिज़ी खोलियूं पढ़े थो पढ़ाए थो। मुंहिंजो इमाम तिरमिज़ी बेख़बर हदीस जो पढ़ण पढ़ाइण जो केॾो मज़ो आहे। इमाम तिरमिज़ी ॿुधाए सारी ज़िंदगी हदीस जी ख़िदमत कई, केॾो मज़ो आहे। चई त जन्नत में बि उहो मज़ो न आहे जेतिरो मुस्तफ़ा जे हदीस में क़ुरान जो ताला लॻल हुया साईं जे मज़ार खे, माण्हू ॿाहिरों सलाम पिया कनि। जेॾीमहिल ही फ़क़ीर वियो त उहो ख़ातिम टोड़ंदो आहे, हुनजो पुराणो वाक़ो ॿुधे भाकुर पाए ऐं मूंखे वठी वियो, चाबी घुराई किथे रखियल हुई, किथे तूं चाबी घुराई, दरवाज़ो खोले थी अंदर वञी छॾी इमाम तिरमिज़ी जे सुभान अल्लाह। मूंखे हदीस सां प्यार आहे, नबी जे हदीस सां क़ुरान सां ॾाढो प्यार आहे। जेॾीमहिल इमाम तिरमिज़ी जे कब्र शरीफ़ जे पासड़े में वेठुसि त ईअं पियो लॻे ॼण इमाम तिरमिज़ी पाण वेठा था तिरमिज़ी पढ़ाइनि। सुभान अल्लाह। इमाम तिरमिज़ी रिवायत आहे जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो अल करामत वल मफातीह यौमइज़िन बियदी, इज़्ज़तूं सभु मुंहिंजे हथ में रब रखंदो, जन्नत जूं कुंजूं मुंहिंजे हथ में रखंदो। हबीब इज़्ज़त तुंहिंजे हवाले, जेके वणई तंहिंखे इज़्ज़त ॾे। इज़्ज़त उन्हनि खे मिलंदी जेके नबी जो दर वठंदा, सम्झो न, जेके महबूब जे दर ते ईंदा उहे इज़त वारा थींदा, उन्हनि जी इज़त केरु न फुरींदो। जेके यार जो दर छॾींदा न पोइ इहे दर दर ते चवंदा वठंदा मुझे क्यों निकाला, मुझे क्यों निकाला। इबरत पिरायो सिटिंग प्राइम मिनिस्टर पाकिस्तान जो चूंडियल आदम अॼु रोज़ तो थिका खाईंदो ते पेशुनि में चुनवायुनि में हाज़िरियुनि में तेरे दर से जो यार फिरते हैं दर बदर यूं ही ख्वार। केदा चवनि त नेब हिनखे पकड़ियो आहे, केदा चवनि त उनजी जेका गिरफ़्त थी आहे। पर असल ॻाल्हि इहा आहे जॾहिं ख़ात्मे महबूब जे ख़त्मुल अंबिया जे उन कानून सां छेड़छाड़ इन कमीने कई न, उन ॾियारे खां इज़त लही वई। अॼु मोचड़ा था लॻनि, चूंडियल अॼु मोचड़ा मुंहं ते। अल करामत वल मफातीह यौमइज़िन बियदी, इज़्ज़त मुंहिंजे हथ में, कुंजूं रब जूं मुंहिंजे हथ में। हबीब है कुंजूं ते जेके वणई तंहिंखे इज़त ॾे, जेके वणई तंहिंखे जन्नत ॾे। जेके महबूब जो दर था वठनि उहे इज़त वारा।
अल्लाह फिर आए ना ये भेजता है भेजता हाँ सही हक हक छा था चओ साईं धिका खाइण वेठा था महबूब जो दर खपे या न खपे खपे दर वठंदो या न वठंदो खपे नहीं सोने जे दर जी गुलामी कंदो या न कंदो अल्लाह सच्चा या कूड़ा अल्लाह खोटा या खरा वफादार या बेवफा जवाब ॾियो मूंखे हथ हेठि कयो जेके वफ़ादार थींदे घणो न को मालूम आया न का गुलामी असांखे थी घुर्जे अव्हां जी गुलामी सभिनी करण वो जेके मुंहिंजा बच्चा आहियो मुंहिंजूं नियाणियूं फ़क़ीर फ़क़ीराणियूं महबूब जी गुलामी खपे न काने असांखे घुर्जे अव्हां जी गुलामी न माल माया न कोने नामी असांखे थी घुर्जे अव्हां जी न घुर्जे वज़ीरी न मेरी अमीरी न घुर्जे वज़ीरी गुरु दिलरुबा जे था दर्जन फ़क़ीरी हुजे तार तुंहिंजी हुजे तार तुंहिंजी सुबुह तोड़ शामी सुभान अल्लाह अव्हां जी गुलामी हक साईं हक मुर्शे दिलबर साईं वह क्या रसूल अल्लाह वह क्या रसूल अल्लाह मिठा हिन जमात के कुर्ब में कबूल करीम हिन करमन के कुर्ब में कबूल ॾिसो न निगायूं न फोराई फूलियो पंहिंजे दर घुरायो अची ॾियूं सलामी पंहिंजे दर घुरायो अची ॾियूं गुलामी असांखे थी घुर्जे अव्हां जी गुलामी न को माल माया न को नेक नामी असांखे थी घुर्जे अव्हां जी गुलामी न को नेक सुभान अल्लाह साईं इंशाअल्लाह इंशाअल्लाह हक उते मातली शरीफ में मूं हिकिड़े हदीस पढ़ी जेको 70,000 कलमो पढ़ंदो त उहो जन्नती अल्लाह ऐं जंहिं मुराद सां जंहिं मक़सद जे लाइ 70,000 कलमो पढ़ंदो हुनजी मुराद पूरी थींदी अल्लाह मूं या तकरीर कई पोइ माण्हुनि खे चयो मुंहिंजे लाइ पढ़ो 70,000 कलमो मुंहिंजे लाइ पढ़ो मुंहिंजो हीअं न पढ़ंदा भला मुंहिंजो नंग पवंदो मन पढ़नि अलहमदुलिल्लाह घणनि पढ़ियो आहे अञा पढ़ के पढ़नि था पिया मुंहिंजो मक़सदु इहो हुयो त मन पढ़नि मन जो आख़िरत में छुटकारो कनि हाणे विस मदीने शरीफ़ हिकिड़ो माण्हू आयो वॾो ठाकुर पातो साईं किबला मां आयो तव्हांजे हुन जलसे में तव्हां फरमायो त 70,000 कलमो पढ़ी मूंखे बख़्शो सो मूं 70,000 पढ़ी तव्हांखे बख़्शो जंहिं ॾींहुं मुंहिंजा 70,000 पूरा थिया उन ॾींहुं हिकिड़ो माण्हू आयो मुंहिंजी नियत इहा हुई 70,000 कलमो पढ़ां थो अलाह मूंखे मदीनो ॾेखारे पढ़ी मूं तव्हांखे बख़्शो थी जेॾी महिल मुंहिंजो 70,000 जंहिं ॾींहुं कलमो पूरो थियो उन ॾींहुं हिकिड़ो माण्हू आयो थी मदीने ॾींदे मुंहिंजो अंधो घुरे हिकिड़ी अखि जे
पैसा अथई टिकेट भाड़ो किरायो ख़र्च पैकेज सभु वटि वञ मदीनो इहा पंहिंजो ईअं कुदरती गैबी मूंखे इहा मदद थी उहा टिकेट मिली ख़र्च पको मिलियो मां मदीने पहुतुसि चयोमि मौला हाणे दिलबर साईं हिते मिलाए न तव्हां सां मुलाक़ात विच थी आहे सोणे हबीब जे आगुर में महबूब जे दर जी गुलामी कयई न हिते बि वाह वाह हुते बि वाह वाह ख़बर मदीनो ॾिठी इतिहास ॾिसो जो मां भला तकरीरुनि में चवंदो आहियां मदीनो हेॾो सुहिणो आहे हेॾो प्यार आहे कुर्बा पर मुंहिंजी ॻाल्हि सची आहे चइजी तव्हां चाराना बाना ॿुधाईंदा आहियो हिते अञा बि 16 आना शेर ॾिसी तूं जानूरी निज़ार ॾिसी तूं जानूरी निज़ार मन जा मुझ मुझारा प्रीत पारे प्रीत पारे कुर्बत नहीं कुर्बा